माण्हू जॾहिं विड़ी पवंदा आहिनि पाण में हिकिड़े ज़मीन जे टुकड़े जे मथां ही माण्हू चए थो ही प्लाट मुंहिंजो ई आहे, ॿियो थो चए त न ही ज़मीन मुंहिंजो आहे, ही ज़मीन मुंहिंजी आहे। इन्हनि इंसाननि जे विच में जॾहिं इख़्तिलाफ़ थी पए ज़मीन जे तकरार खे हल करण जे लाइ क़ौमी सरदार हूंदा आहिनि, प्लाट जे तकरार करण जे लाइ इन ख़त्म ऐं फ़ैसिले करण जे पीर ऐं फ़क़ीर हूंदा आहिनि। अगर जेकॾहिं को दीनी इतराज़ ऐं दीनी इख़्तिलाफ़ पैदा थिए जेको पीरनि जो बि पीर, जेको सरदारनि जो बि सरदार, जेको हिदायत जो बादशाह, इहो फ़ैसिलो ख़ुदा जो क़ुरान कंदो। नारे तकबीर, शाने मुस्तफ़ा, शाने कुरान। याद रखजो ॿिन्हिनि माण्हुनि दावा कई, इन ॿिन्ही माण्हुनि जे दावा जे बावजूद वञी फ़ैसिलो वारियूं कया अमीर वटि। हाणे ॿिन्हिनि बयान पेश कया, हिकिड़े माण्हू बयान इहो पेश कयो त ही ज़मीन मुंहिंजो आहे, मुंहिंजी ज़मीन आहे, ईअं दावा कई वात सां, ऐं ॿिए माण्हू दावे सां लॻोलॻ लिखत बि पेश कई। अगर जेकॾहिं सरदार कंहिं बि क़ौम जो हुजे फ़ैसिले जो फ़तवा जेकॾहिं ॾिए त अहमियत कहिड़े फ़तवा खे ॾींदो? जी वरी ॻाल्हाए ओ लिखत वारे खे, तो हिन वटि उहा लिखत आहे, तो वटि लिखत कोन्हे को। अञा जेकॾहिं नथा ठहनि ओ वरी ॿिए कंहिं सरदार वटि वञी फ़ैसिलो पेश कयूं, ऐं ॿिन्हिनि वटि लिखत आहे, हिकिड़े वटि लिखत आहे कंहिं क़ौमी माण्हू जो ऐं ॿिए वटि लिखत आहे कंहिं सरदार जी। अगर जेकॾहिं उन्हनि लिखतनि खे ॿिए सरदार वटि पेश वञी कयूं, उहो सरदार कहिड़े लिखत जे मुताबिक़ फ़तवा ॾींदो? वो जो सरदार जो लिखत है, ये तो आम माण्हू लिखी छॾियो, मौलवी शरीफ आहे, अब्दुल्ला साहब आहे, फिलाना आहे, ही चीफ सरदार जो लिखत आहे, ऐं ही कारगर आहे इन फ़ैसिले में। पर अगर जेकॾहिं अञा इन ज़मीन जो तकरार ख़त्म कोन थियो त वञी ॿिन्हिनि धोरण कोर्ट में केस विधो आहे। हाणे ॿिन्हिनि पंहिंजा बयान भी पेश कया ऐं लिखत भी पेश कई, हिकिड़े वटि सरदार जी लिखत आहे ऐं ॿिए वटि खातो पर सरकारी खातो आहे, सरकारी लिखत आहे। अगर जेकॾहिं कोर्ट फतवा ॾे त कंहिंजे हक़ में ॾींदो? जी याद रखजांइ हज़ारे मज़हबूं तोखे नज़र ईंदा, हज़ारे फ़िरका तोखे नज़र ईंदा, हज़ारे माण्हू किस्मनि जा, असां वांगुरु दाढ़ी, असां वांगुरु पटको, असां वांगुरु सुन्नत। याद रखजांइ अगर जेकॾहिं ॿिन्हिनि माण्हुनि में मज़हबी इतराज़ थी पए, इन मज़हबी इतराज़ जे केरु फ़ैसिलो करे? सभु ॻाल्हायो। ही लिखत कंहिंजो आहे? अल्लाह साईं, ही कंहिंजो लिखत आहे? जेको अलैहि सल्लाहु अहकमिल हाकिमीन आहे, जेको हाकिमनि जो हाकिम आहे, जेको हाकिमनि जो हाकिम आहे। हिकिड़ा माण्हू था चवनि त अल्लाह तबारक तआला जल जलालहू असांजो नथो ॿुधे, असांजो ॿुधंदो ई न आहे, ऐं हिकिड़ा माण्हू था चवनि त न अल्लाह खे जॾहिं पुकारे अल्लाह ॿुधे थो। हिकिड़ा था माण्हू चवनि त अल्लाह ॿुधे त अथो पर असांजो क़बूल नथो करे। हिकिड़ा था चवनि त न सॾण तुंहिंजो कमु आहे, क़बूल करणु अल्लाह जो कमु आहे। ऐं हिकिड़ा था चवनि त अल्लाह तबारक तआला जल जलालहू खे आवाज़ सां सॾूं या कहिड़े क़िस्म सां, अल्लाह परे आहे या वेझो आहे। हिकिड़ा था चवनि त अल्लाह परे आहे, हिकिड़ा था चवनि त न अल्लाह वेझो आहे। हिकिड़ा था चवनि त अल्लाह गुनाहगारनि जो न आहे ॿुधंदो, असां वटि ईंदव त तव्हांजा दुआ क़बूल थींदा, जे असां वटि कुझु काश खणी ईंदव त पोइ तव्हांजा दुआ क़बूल थींदा, जे असां वटि काश खणी कोन ईंदव पोइ अल्लाह पाक जल गुनाहगारनि जो नथो ॿुधे। इहे टे ॻाल्हियूं, टे फ़ैसिला इन क़ुरान पाक खां तोखे मां कराए ॾींदुसि। पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे क़ुरान खे अख़्तियार करे, तुंहिंजी मर्ज़ी आहे घर मुल्ला मौलवी खे अख़्तियार करे। छा बाबा राज़ी आहियो इन फ़ैसिले करण में? राज़ी आहियो? पहिरें इहा शइ पुछो क़ुरान तूं मुकम्मल सचूं आहे? पहिरें इहा पुछोसि, का हेरा फेरी, का तब्दीली? याद रखजो मुसलमानो, एक किस्मत सां तेरो ग़ुलाम थियो आहे। मज़हब उहो अख़्तियार कर जंहिं मज़हब में ख़ुदा जो क़ुरान मिले। तारीख़ ॾे न वञ, कंहिं मुल्ला मौलवी चवण न वठ,
हर मज़हब के ॾिस त हिन जो तरीक़ो कहिड़ो आहे। अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब, अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब, अलिफ लाम मीम। इन जो माना बुज़ुर्गनि हिन तरीक़े सां कयो आहे। इन्ही अखरनि जो अखरनि जो माना अल्लाह पाक ख़ुद पाण ॼाणींदो आहे, पर जेके बुज़ुर्गनि तफ़सीर में माना कयो आहे त अल्लाह मां मुराद अलिफ मां मुराद अल्लाह साईं आहे, लाम में मुराद जिब्राईल आहे, मीम में मुराद मोहम्मद मुस्तफ़ा आहे। पर हिन तरीक़े सां बि तर्जुमो कयल आहे, तफ़सीर में ईंदो आहे अलिफ मां अल्लाह, लाम में रब साईं जो मुस्तफ़ा, मीम में मोहम्मद मुस्तफ़ा जे उम्मत जे मथां अल्लाह ही महिरबानी लुत्फ़ कयो आहे जेको हिदायत वारो किताब अता कयईं। अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन। अल्लाह तबारक तआला जल्द फरमायो आहे, ए माना जेकॾहिं तोखे हिदायत तलब करणो आहे, अगर जेकॾहिं थम रस्तो तोखे ॻोल्हणो आहे, अगर जेकॾहिं मां अल्लाह जो रज़ापड़ो ॻोल्हणो थी, तुंहिंजो मक़सद इहो आहे त मां अल्लाह जे रस्ते खे वठां। अल्लाह तबारक तआला जल्द फरमायो पोइ ही किताब थी जंहिंमें काई शक कान्हे का। आप समझो ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन। ही किताब खुदा त संजे लाइ हिदायत आहे, यानी ओ दा क़ुरान उन्हनि खे हिदायत कंदो आहे जंहिंखे घुर हूंदी आहे, तड़प हूंदी आहे, इंसाफ़ हूंदो अथसि। अगर जेकॾहिं इहो माविला पैदा की ही देबंदी ही अली जा मुनकिर आहिनि, माज़अल्लाह नबी साईं खे नाहिन मञींदा, पर हाफ़िज़ साहब नात बि अहिड़ो चयो आहे जो वाह जो कई। अली साईं जा असां ग़ुलाम, पाक महबूब जा असां ग़ुलाम, पाक नबी अलैहिस्सलाम जे घराने जा असां ग़ुलाम, असां पाण पीरनि वारा आहियूं, असांजा पंहिंजा मुर्शिद आहिनि। मुंहिंजा मुर्शिद साईं हाले जी शरीफ़ वारा आहिनि, साईं मेर वारा मुंहिंजा मुर्शिद आहिनि। पर दस बैत जेको मुंहिंजो थियल आहे साईं हाले जी शरीफ़ वारनि जो थियल आहे, हाले जी शरीफ़ वारनि सां थियो आहे। यादि रखिजो मुसलमानो, अगर जेकॾहिं दुनियावी तकरार थी पए, दुनिया जा सरदार इन मसइले खे हल कनि, पर जेकॾहिं मज़हबी तकरार थी पए, क़यामत तक अगर जेकॾहिं मुंहिंजे तकरीर खे को माण्हू हेॾे होॾे बयान करे त ही ग़लत करे वियो आहे, इन्ही क़ुरान पाक जे आयतनि खे जी मां माना कयां, ॿियो मौलवी बि ईअं अची माना करे, साॻी माना न निकिरे त मुंहिंजी सदा गोली आहे। जी साईं। सिपारो पहिरियों सूरत बकर। ही किताब जंहिंमें को शक कोन्हे, उन्हनि ख़ुदा तरसन खे सिधो रस्तो ॾेखारींदड़ आहे। अॻिते उन्हनि ख़ुदा सिधो रस्तो ॾेखारींदड़ आहे जेकी अणॾिठे ते ईमान आणींदा आहिनि। ओ ख़ुदा जो क़ुरान, ही मुसलमान तोॾे फ़ैसिलो खणी आया, दे ख़बर सां तोखे सॾूं होरियां होरियां या आवाज़ सां असांजो सॾु क़बूल कंदो आहे कि न। सागी सूरत बकरा ॿियो सिपारो आहे 6 रुकू खां, शहर रमज़ान लवी। इन्हनि आयतनि में अल्लाह तबारक तआला जल्ल अॻिते फरमायो आहे, ए मुंहिंजा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जॾहिं मुंहिंजा माना तोखां अची पुछनि था अल्लाह साईं खे होरियां होरियां सॾूं या रब साईं खे आवाज़ सां सॾूं, कुल जो जॾहिं अखर ईंदो आहे न, पोइ अल्लाह साईं नबी साईं खे फरमाए थो, जेकॾहिं को माण्हू सुवाल कयो नबी साईं खे कंदा हुया, पोइ अल्लाह साईं कुल वारो अखर बयानु कंदो हो, मुंहिंजा महबूब तूं हीअं चओ। जॾहिं हिन बारे में आयो आहे, मां ॾिठो आहे किताबनि में 333 दफ़ा कुल जो अखर आयो, मुंहिंजा महबूब हिन खे चओ। अगर जे रूह जे बारे में तोखां पुछूं, मुंहिंजा महबूब तूं चओ। अगर जे हैद जे बारे में तोखां पुछूं, मुंहिंजा महबूब तूं चओ। ओ जॾहिं अल्लाह जे बारे में मुंहिंजे महबूब खां पंहिंजे शागिर्दनि सहाबनि पुछो आहे, मुंहिंजा महबूब असां रब पाक जल जलालहू खे होरियां होरियां सॾूंसि या आवाज़ सां सॾूंसि, कहिड़े तरीक़े सां सॾूंसि, केतिरो परे आहे
केतिरो वेझो आहे मुंहिंजे पाक नबी अलैहिस्सलाम खे रब साईं ईअं कोन चयो आहे मुंहिंजा महबूब तूं चओ ईअं इहो अखर कोन्हे को रब साईं फरमाया मुंहिंजा पाक पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बाना मुंहिंजे बारे में तोखां पुछनि था पाक नबी अलैहिस्सलाम इनखे फरमाया मां अल्लाह तमाम वेझो आहियां जॾहिं सॾण इन्हनि जो कमु आहे जी असां जवाब ॾियनि अल्लाह जो कमु आहे जी साईं सिपारो ॿियों सूरत बकर आयत नंबर 185 ए पैगंबर जॾहिं मुंहिंजा बाना तोखां मुंहिंजी पुछा कनि तॾहिं उन्हनि खे चओ त आऊं वेझो आहियां मुंहिंजो नथो ॿुधे हुन जो नथो मोटाए इहो कहिड़े आयत में लिखियल आहे या अय्युहन्नास अंतुमुल फुकराउ इलल्लाह ए इंसानो सरदार छो न हुजो पीर छो न हुजो मौलवी छो न हुजो फकीर छो न हुजो गादी नशीन छो न हुजे रब से फरमा पूरे दुनिया जा इंसानो तव्हां सब पेनाउ फकीर आहियो दस्तगीर अल्लाह तव्हां सब फकीर आहियो शाहूकार अल्लाह तव्हां सब फकीर आहियो सारे जा सारा इंसान पेनाउ फकीर आहिनि दाता दस्तगीर केड़ा जी काथे लिखल आहे